अदा साईं जो त दिमाग़ ई ख़राब थी वियो आहे। को महिमान अचे थो, भली करण जे बजाए उनखे इज़ाए थो, उहो कहिड़ो तासुर खणी वेंदो। पुफी मां फिज़ा खे हाणे ई वापसि थो वठी। नौरोज़, फिज़ा जी दिलि आज़ारी त थी आहे न। पुफी मां हिनखे संभाले वेंदुसि। नौरोज़, फिज़ा जो इख़लाक़ ॾिस। मूंखे पुफी चयईं ऐं अदा साईं खे पंहिंजो बाबा चयईं। ऐं अदा साईं जूं त तो ॻाल्हियूं बि ॿुधियूं न। मूंखे को अरमान नाहे फुफी। हिन सरदाराणी सोच जो बि कहिड़ो कसूर। फिज़ा, इहा त तुंहिंजी वॾाइप ऐं सहब आहे, पर जेको बि कुझु थियो उहो ग़लति त थियो न। ग़लति, इंतहाई ग़लति। बाबा साईं तो मूंखे फिज़ा जी नज़रुनि में ई किराए छॾियो पुफी। न न नौरोज़, असांजो रिश्तो को आम नाहे। रिश्ता कॾहिं कॾहिं संगरनि खां बि सगारा हूंदा आहिनि। बसि हल त हितां हलूं। फिज़ा, फसल ऐं बाग़ त घुमंदा वञो। घुमण त घणो कुझु आयो, पर बाबा वायूं बताल करे छॾियो। न चवीसि बाबा, पीअर त इहे न आहिनि हूंदा। जो वण जुड़े जिनसी सो वण सही कनि। शाह अब्दुल लतीफ़ साईं ग़लति त कोन चयो। फिज़ा तो त अॼु ख़रीद करे छॾ। ख़रीद त तो कयो आहे नौरोज़। हेॾो कुर्ब, हेॾो चाह ऐं बर्दाश्त, सो बि सरदार जे पुट वटि, इहो मुमकिन ई नाहे। फिज़ा, नौरोज़ त ॾाढो सुठो ऐं हिन घर जो दादलो अथई। इन जी तोखे वधि में वधि पारत हुजे। पारत त हिनखे कयो न फुफी। साणे रेसनडा छा थियो खुदू? छो थो सेकी? रेसा वॾे ते हमिलो थियो आहे ऐं उहो अस्पताल में आहे। छा? पुफी, मां हॉस्पिटल थो वञा। तव्हां परेशान न थियो, मां ॾिसां त छा थियो आहे। हा, ड्रामा सीरियल चंड ग्रहण तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।